नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं संजय मकानी चूंडनि जे ॿिए मरहले में हैदराबाद डिवीज़न में पीपल्स पार्टी 840 सीटूं खटे पहिरें नंबर ते आहे। SS न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिब गैर हतमी गैर सरकारी नतीजनि मूजिब पीपल्स पार्टी 840 सीटूं हासिल करे अॻिते आहे। हैदराबाद डिवीज़न में आज़ाद उम्मीदवारनि 65 सीटूं हासिल कयूं, जॾहिं त तहरीक इंसाफ़ 84, जमायत इस्लामी 40 ऐं GDA 11 सीटूं हासिल कयूं। उन खां अलावा हैदराबाद सिंध यूनाइटेड पार्टी जा 8 ऐं JUI फे जा 6 उम्मीदवार कामयाबी माणे चुका आहिनि। ज़िलई काउंसिल मटियारी में PP जा 8 ज़िलई मेंबर ऐं 6 चेयरमैन चूंडिया विया आहिनि। बदीन में 21 ज़िलई मेंबर ऐं पीपल्स पार्टी जा 15 चेयरमैन चूंडिया विया आहिनि, जॾहिं त ज़िलई काउंसिल दादू में पीपल्स पार्टी जा 16 मेंबर ऐं 18 चेयरमैन चूंडिया विया आहिनि। दादू में PTI जा 2 ज़िलई मेंबर ऐं 1 चेयरमैन चूंडियो वियो आहे। जामशोरे में PP जा 9 ज़िलई मेंबर ऐं 12 चेयरमैन कामयाब थिया। सुजावल में PP जा 35 ज़िलई मेंबर ऐं 32 चेयरमैन चूंडिया विया, जॾहिं त ज़िलई मेंबर ऐं चेयरमैन जी सीट ते 4 आज़ाद उम्मीदवार बि कामयाब थिया आहिनि। टंडो अलार में PP जा 15 ज़िलई मेंबर ऐं 8 चेयरमैन चूंडिया विया, जॾहिं त टंडो मोहम्मद खान में PP जा 17 ज़िलई मेंबर ऐं 17 चेयरमैन चूंडिया विया आहिनि। ठटे में पीपल्स पार्टी जा 34 ज़िलई मेंबर ऐं 32 चेयरमैन कामयाब थी विया, जॾहिं त ज़िलई मेंबर ऐं चेयरमैन जी सीटनि ते 4 उम्मीदवार कामयाब थिया आहिनि।